डियर स्टूडेंट्स अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में आऊं आया अवां जो कंप्यूटर टीचर वसीम अब्बास गोलो। डियर स्टूडेंट्स हिन लेसन में ॾिसंदासीं बैट्समैन रन रेट रिपोर्ट के उन खां अलावा असां हिकिड़ो फार्मूलो आहे मेरिट पास एंड फेल जो उनके भी ॾिसंदासीं। सो सभ खां पहिरियां असीं लिखंदासीं ODI। ODI मीन वन डे इंटरनेशनल, ठीक है। वन डे इंटरनेशनल क्रिकेट बैट्समैन रन रेट रिपोर्ट, या तव्हां बॉलर जी भी रन रेट रिपोर्ट कढी सघो था, ठीक है। उहा पंहिंजे मर्ज़ी मुताबिक़ आहे। उनखां बाद में आहे हिते सीरियल नंबर या डेट ॾेई सघो था। उनखां बाद में आहे प्लेयर नेम। डियर स्टूडेंट्स यादि कयो अगरि जेकॾहिं असांखे हिकु ई कॉलम में ॿ वर्ड लिखणा आहिनि, यानी कि हेठि मथे, अगरि जेकॾहिं हिते तव्हां ॾिसो हिते असीं लिखूं था प्लेयर नेम, ही जेको नेम आहे इहो हिन कॉलम खां अॻिते निकिरी चुको आहे। सो नेम खे असीं हेठि बि करे सघूं था। इन जे लाइ असांखे छा करिणो आहे, जस्ट रेप टेक्स्ट ते क्लिक कंदासीं, रेप टेक्स्ट, ठीकु आहे। इन्हनि खे बि चेन खे सिलेक्ट करे रेप टेक्स्ट करे थो छॾियां। सो हिते लिखियो आहे प्लेयर नेम, पोइ लिखूं था टीम नेम, ॿिए खाने में टैब बटन सां टोटल मैचिस, उनखां बाद में टाइप कंदासीं टोटल इनिंग्स, उनखां पोइ टाइप कंदासीं टोटल स्कोर, उनखां पोइ लिखणो आहे सेंचुरी, ऐं उन खां बाद में बेस्ट स्कोर। बेस्ट के भी रेप टेक्स्ट में रखदासीं, बेस्ट स्कोर। उनखां बाद में रखदासीं 50। रेप टेक्स्ट में रखणो आहे रन रेट, उनखां पोइ रखणो आहे एज। असल में डिफरेंस हिन शीट जो मक़सद इहो आहे इन फार्मूले जो, त जीअं तव्हां शीट्स ठाहिण सिखो ऐं आसानी में तव्हां बिल्स वग़ैरह मुख़्तलिफ़ शीटूं फार्मूलास तव्हां यूज़ करे सघो। साइज़ कुछ मां वधाए थो छॾियां, सिलेक्ट करे उनखां बाद में डिटेल्स इनके सिलेक्ट करे आखिरी कॉलम ताईं मर्ज एंड सेंटर भी किया है, बोल्ड भी किया है, ऐं साइज़ भी वधाईंदासीं, ऐं फॉन्ट स्टाइल भी कोशिश कयो चेंज कयो। भले तव्हां में कलर भी रखी सघो था, फॉन्ट स्टाइल अञा जी चेंज कयूं था, ये रखियो आहे, ऐं हिननि खे सिलेक्ट करे हिन जी साइज़ कुछ घटि कयूं था, ऐं सेंटर भी हिन कयूं था। ऐं डिस्टेंस हिननि खे सेंटर ते करण लाइ जीअं सीरियल नंबर आहे, टोटल मैचिस जीअं आहे, या तव्हांजो सेंचुरी 50 एजिस के सेंटर ते करिणो आहे, त इन जे लाइ तव्हां हिनखे मिडल ते करे छॾियो। ही मिडल जो ऑप्शन मौजूदु आहे, ठीकु आहे। इनखे बोल्ड भी कयो आहे, या भले तव्हांजी बोल्ड ख़तमु करे छॾियो, कोई इशू कोन्हे। इन्हनि खे सिलेक्ट करे बॉर्डर्स भी करे छॾियो आहे। सो सीरियल नंबर में तव्हांखे ख़बर आहे जस्ट 1 टाइप करे तव्हां हिननि खे ड्रैग कयो ऐं फिल सीरीज़ में अची करे हिनखे फिल सीरीज़ करे छॾिणो आहे, ठीकु आहे। ऐं इनखे भी सेंटर कयूं था, ऐं हिननि खे भी तव्हां सिलेक्ट करे सेंटर करे छॾियो त बहितर आहे। टीम नेम में अचूं था, सॉरी टीम नेम में पाकिस्तान लिखियो आहे। टोटल मैचिस जेके आहिनि 53 मैचिस में मैचिस थिया आहिनि। टोटल इनिंग्स मीन हाणे इनिंग्स जी मक़सदु आहे त तव्हां जेकॾहिं 53 मैचनि में शामिलु हुयो ऐं तव्हांखे जेकी बैटिंग मिली आहे उहा 41 मरतबा,
छो त कॾहिं ईअं थींदो आहे मैच हाराइण जे करे, मैच खटण जे करे असां बैटिंग न बि करे सघंदा आहियूं। यानी कि मैचिस में शामिल हुयासीं 53 में, बैटिंग जेकी पाण कई आहे उहा 41 मरतबा कयो आहे। सो टोटल जेके स्कोर आहिनि 4230, सेंचुरियूं आहिनि 7, वधि में वधि जेके रन्स कयासीं उहा 182, ऐं 50 जेके कयासीं पाण उहे 13 आहिनि। रन रेट में छा करिणो आहे, सिर्फ़ु बराबरि करे टोटल स्कोर खे तव्हां डिवाइड कंदो कंहिंसां टोटल मैचिस सां ऐं एंटर करे छॾिणो आहे। ऐं एजिस में तव्हां जेकी बि रखो, ही एजिस असीं सिलेक्ट करे छॾियो आहे। सो नेक्स्ट में अचूं था टीम नेम, फॉर एग्जांपल टोटल मैचिस इन में क्यों था, ही टोटल इनिंग्स क्यों था 37, टोटल स्कोर क्यों था 3600। डिफरेंस हालांकि क्रिकेट कोन खेॾंदो आहियां, इन जे करे जेके आहिनि त रन्स बि घटि आहिनि। सेंचुरी 2 क्यों था, वधि में वधि रन्सूं, ऐं 50 क्यों था 8। रन रेट में हाणे तव्हां डायरेक्ट तव्हां हिन खे जेकॾहिं तव्हां ड्रैग कयो रखो बि बहितर आहे। अक्सर करे तव्हां क्रिकेट ॾिसंदा आहियो न, पोइ उन में हिकिड़ो प्लेयर ईंदो आहे नओं, पंहिंजे बारे में फुल डिटेल हूंदो आहे त हेतिरा मैचिस में शामिल हुयो, ही रन रेट आहे, ही हिन जा स्कोर आहिनि। या तव्हां डायरेक्ट बराबरि ॾेई करे टोटल स्कोर खे डिवाइड बि करे सघो था टोटल मैचिस सां, जस्ट एंटर कंदो ऐं हिते एज बि लिखी सघो था। त इहो डिस्टेंस असांजो ओडी आहे। उनखां बाद में अचूं था शीट में, मेरिट में, ऐं जेकॾहिं ॾिसो तव्हांखे ही फार्मूलाज़ या ही नोट्स PDF में खपनि त ही व्हाट्सएप नंबर आहे, तव्हां व्हाट्सएप में कॉन्टेक्ट करे सघो था। हाणे हिते ॾिसो, सभ खां पहिरीं नेम लिखूं था, स्कोर असां जी ॾियूं था। सभ खां पहिरीं टी ॾिसो, जेकॾहिं पास रेट असां कयूं था 40 ऐं मेरिट में कयूं था 60%, इन जा 41% आहिनि। हाणे रिज़ल्ट में असांखे छा करिणो आहे, ही फार्मूलो जो टाइप थियल आहे, हिन में तव्हांखे मिली वेंदो बराबरि ॾेई इफ ब्रैकेट स्टार्ट करे। सभ खां पहिरीं तव्हांखे ही स्कोर सिलेक्ट करिणो। B3 जो मक़सदु आहे, यानी कि जेको कॉलम आहे उहा B आहे, 3 जो मक़सदु आहे जेको रो आहे, रो नंबर तव्हांजो छा आहे, ठीकु आहे। सो इनखे असां चेंज कयूं था, इहे असांजो थींदो B4, छो त जेको रो नंबर आहे उहो 4 आहे। साॻियो ही बि असांजो 4 थींदो। बाक़ी सही आहे। बराबरि इफ ब्रैकेट स्टार्ट करे इनखे सिलेक्ट करे पोइ ही तव्हांखे साइन लॻाइणो आहे पंहिंजे कीबोर्ड में ग्रेटर देन, ऐं उनखां बाद में E3 चए थो, यानी कि हिन खे तव्हांखे सिलेक्ट करिणो आहे, कॉलम E आहे ऐं रो नंबर 3 आहे। सिलेक्ट करण खां बाद में सिंगल कॉमा, ॿीहर फार्मूलो तव्हां टाइप कंदो इफ ब्रैकेट स्टार्ट, वरी तव्हांखे ही सिलेक्ट करिणो आहे पंहिंजे स्कोर खे, ऐं ही साइन लॻाइणो आहे। हाणे तव्हांखे छा सिलेक्ट करिणो आहे, पंहिंजो मेरिट, उनखां बाद में सिंगल कॉमा, डबल कॉमा में लिख दो मेरिट, डबल कॉमा बंद, सिंगल कॉमा में लिखणो आहे पास, डबल कॉमा बंद करे पोइ ब्रैकेट खे बि ओवर करिणो आहे, सिंगल कॉमा ॾेई डबल कॉमा में लिखंदासीं फेल्ड, डबल कॉमा बंद, टेंगी बि बंद करे ब्रैकेट्स के एंटर कंदो। ॾिसो ही पास में आहे, छो त इन जेके रेट आहे पासिंग रेट में आहे, 40% आहे, हीअ 41 आहे। अगरि जेकॾहिं अचूं 37% बराबरि इफ ब्रैकेट स्टार्ट करे हिनखे सिलेक्ट करे ग्रेटर देन साइन लॻाइणो आहे, उनखां बाद में पास रेट खे सिलेक्ट करे सिंगल कॉमा इफ, यानी कि ॿीहर फार्मूलो तव्हांखे टाइप करिणो आहे, स्कोर खे सिलेक्ट करे साइन लॻाइणो आहे, ऐं उन खां बाद में मेरिट सिलेक्ट करिणो आहे, सिंगल कॉमा डबल कॉमा में लिखणो आहे मेरिट, डबल कॉमा बंद करे सिंगल कॉमा में लिखंदासीं पास, डबल कॉमा बंद ब्रैकेट ओवर, सिंगल कॉमा डबल कॉमा में लिखंदासीं
ॾिसो ही फेल में आहे छो त ही 40% खां घटि आहे। अगरि हिन में अचूं ॾिसो फार्मूलो आहे बराबर इफ ब्रैकेट स्टार्ट करे तव्हां इनके सिलेक्ट कंदो सिंगल सॉरी ही साइन तव्हांखे लॻाए पोइ पास रेट के सिलेक्ट कंदो सिंगल कॉमा खां पोइ ॿीहर तव्हांखे फार्मूलो टाइप करिणो आहे इफ ऐं स्कोर के सिलेक्ट करे तव्हां ही साइन लॻाए मेरिट के सिलेक्ट कयो सिंगल कॉमा डबल कॉमा में लिख दो मेरिट डबल कॉमा बंद सिंगल कॉमा ऐं हिते लिखणो आहे पास डबल कॉमा बंद सिंगल सॉरी ब्रैकेट के बंद करे सिंगल कॉमा हाणे लिखणो आहे फेल्ड डबल कॉमा बंद ब्रैकेट के भी बंद करे एंटर कंदो ॾिसो ही तव्हांजी मेरिट में आहे ही अक्सर करे जेके पाण टेस्टूं वग़ैरह ॾींदा आहियूं मुख़्तलिफ़ टेस्टिंग सर्विस में वो इन तरीक़े सां ये फार्मूलाज़ वग़ैरह यूज़ कंदा आहिनि। त ओके डियर स्टूडेंट्स हिन लेसन में मूंखे इजाज़त ॾींदा नेक्स्ट लेसन में हाज़िर थींदुसि। अल्लाह हाफ़िज़।